पानी में पत्थर इए पिया तरन जण फोम पियो तरे। पत्थर पानी में इए पिया तरन जण फोम पियो तरे। केतिरो उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। सवात वारनि जो जानी बि नुक़सानु थियो आहे, माली बि नुक़सानु थियो आहे। सवात वारा माण्हुनि खे चवनि पिया त असांजो कफ़न खुटी चुको आहे, लाश घणा आहिनि, असांखे आहे को कफ़न ॾियण वारो त असांखे कफ़न ॾिए। वरी ऐलान कयनि आहे को कांदी थोड़ा आहिनि, लाशा असांजा घणा आहिनि, आहे को असांखे कांदीअ कुलनि ते खणण वारो, असांखे कुलनि ते केरु खणे। वरी ऐलान करण लॻा, उन में तइदाद मर्दनि जो थोड़ो हुयो ऐं मायुनि जो तइदाद घणो हुयो। वरी ऐलान पिया कनि त आहे को असांखे औरतूं ॾे जो औरतुनि खे गुस्ल कराइनि त असां उनखे दफ़नायूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला का माफ़ी घुरो, अल्लाह ताला का दुआऊं घुरो। करीम रब बेनियाज़ आहे। जेकॾहिं असांखे पंहिंजे करीम रब जी जेकॾहिं बेनियाज़ीअ जी ख़बर पइजी वञे त असांजे करीम रब जी बेनियाज़ी छा आहे, त इंसान कॾहिं बि गुनाह न करे, इंसान कॾहिं बि गुनाह के सां दोखो बि न करे, ग़रीबनि जा हक़ बि न खाए, यतीमनि जा माड़ूअरनि जा हक़ बि न खाए, उन्हनि ते ज़ुल्म बि न करे। मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला खां इहा ई बसि दुआ घुरो, करीम रब बसि इंशाअल्लाह असांजे मथां रहम फरमाए, रहम जी नज़र फरमाए।